वृंदावन जा महान संत थिया आहिनि हनुमान प्रसाद पौदार। मां हिकिड़े मिंट में तव्हांखे उन्हनि जी घटना ॿुधायां जेकी मूंखे ॾाढी सुंदर लगी। हनुमान प्रसाद पौदार ॾाढा महान संत थिया आहिनि। उन्हनि जी जवानी जे समय में हिकिड़ी लेडीज है न, हिकिड़ी महिला माता ॾाढो प्रभावित थी उन्हनि जो सत्संग उन्हनि जी चर्चा ॿुधी करे। त उन छा कयो, कॾहिं उनजो दर्शन न कयो, उन साक्षात फोटो वग़ैरह में ॾिठो हुयो। तो उन्हनि जो हिकिड़ो फोटो रखे घर में उन भक्ति शुरू कई कि हे ही मुंहिंजा गुरु आहिनि, मुंहिंजा सतगुरु आहिनि, मां हिननि जी शरण आहियां। भक्ति शुरू कई। भक्ति कंदे 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 कई साल गुजरी विया। हनुमान प्रसाद पौदार भी उम्र में ॾाढा वॾा थिया, उहो माई भी ॿुढी थी वई, पर कॾहिं उन दर्शन न कया। जंहिंजे सानिध्य में वेही भक्ति कंदी, जंहिंजे शरण वठी करे, पर रोज भगवान खे हिकिड़ी अरदास कंदी कि प्रभु तू जीवन में ॿियो कुछ ॾे न ॾे, हिकु बार बस मूंखे मुंहिंजे सतगुरनि जा दर्शन जरूर ॾिजां, मूंखे जरूर दर्शन कराइजां, हिकु बार मां पंहिंजे सतगुरनि सां जरूर मिलां। हिकिड़ी अहिड़ो आयो कि हनुमान प्रसाद पौदार वो घुमंदे घुमंदे उन नगर में पहुता। के माण्हू उन्हनि खे ॿुधायो कि अरे हिते हिकिड़ी ॾाढी वृद्ध महिला रहंदी आहे, माता रहंदी आहे, उहो कई सालनि खां भक्ति थी करे, ॾाढी उनजी भक्ति महान आहे, हलो त उनजा दर्शन करे अचूं। संतन चयो हलो भाई बिल्कुलु हलो। कंहिंजा दर्शन करण था उन्हनि, उहे ई माता जेको उन्हनि जो फोटो रखे भक्ति कंदी आहे। आया, दरवाजो खटखटायो, उन माता जी नजर हमेशा हेठि हूंदी, मथे ॾिसंदी न हुई केरु आहे छा आहे कुछ न, चरणनि में ई ध्यानु हूंदो। ॾिठई भाई हा आया आहिनि, विहारियनि, वेहो। त हनुमान प्रसाद पौदार उनजी भक्ति ॾिसी ऐं घर जो वातावरण ॾिसी ॾाढो प्रभावित थिया। सच्चा संत हुए। हेॾे होॾे नजर घुमाइनि पिया त ॾिठो अरे हे त फोटो मुंहिंजो लॻल आहे। चओ हरे राम, हे त मुंहिंजो ई फोटो रखी भक्ति थी करे। चयूं उन माता खे चवण लॻा कि तोखे ख़बर आहे फोटो कंहिंजो आहे? चई हा मुंहिंजे गुरुनि जो आहे, श्री हनुमान प्रसाद पौदार। चई अच्छा, पोइ कॾहिं उन्हनि जो दर्शन कयो अथई? चई न, अखियुनि में आंसू अची विया, दर्शन ई त न कया आहिनि, पर रोज भगवान खे इहा ई प्रार्थना कंदी आहियां कि अगरि मुंहिंजी भक्ति पक्की आहे, मुंहिंजी श्रद्धा सच्ची आहे, मुंहिंजो विश्वास पक्को आहे, त बसि प्रभु जीवन में हिकु बार हिननि जा दर्शन जरूर कराइजां। हनुमान प्रसाद चयो नज़र त मथे खणी ॾिस। जी उन नज़र मथे ॾिठी तारे जिनखे मां सपननि में ॾिसंदी हुयमि, मुंहिंजा सतगुरु जिन सां मां एॾो प्रेम कंदी हुयमि, अॼु उहे साक्षात बीठा आहिनि। गदगद थी नचण लगी, ॻाइण लगी, रोअण लगी, चवण लगी अॼु मूंखे विश्वास थियो कि मुंहिंजी भक्ति पक्की आहे, भगवान ॿुधे थो। चओ हरे राम। जीवन भर भक्ति कई, अहिड़ी भक्ति कई कि संत चवनि था हनुमान प्रसाद पौदार उन्हनि खे जॾहिं बि यादि कंदा न, पंहिंजे भक्ता खे, सेविका खे जॾहिं बि यादि कंदा त उन्हनि जे अखियुनि में आंसू ईंदा। उहे चवंदा हुआ सेवक हुजे त कोई हिन वांगुरु, श्रद्धा हुजे त हिन वांगुरु। चओ राम। हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। एड़ा एड़ा भाई भक्तन सेवकन एड़ी एड़ी प्रीत कई आहे, बारंबार उन्हनि खे प्रणाम। असां भी भगवान जी भक्ति